2022 ईस्वी वारी बोर्ड ऐं बरसातुनि खां पोइ सिंध में गुरबत जी इंतिहा। वालदेन नंढी उमिरि वारियूं न्याणियूं पैसनि एवज़ वॾी उमिरि वारनि मर्दनि सां पढ़ाइण ते मजबूर। चौमासी जा वसकारा शुरू थींदे ई दादू में नंढी उमिरि जे 45 छोकिरियुनि जूं पैसनि एवज़ वॾी उमिरि जे मर्दनि सां शादियूं थियण जो इंकशाफ। फ्रांसीसी ख़बरूं इदारे पंहिंजी रिपोर्ट में चयो आहे त दादू जे ॻोठु खान मोहम्मद मुला में रुगो जून ऐं जुलाई महीने दौरान नंढी उमिरि जी 15 छोकिरियुनि जी पैसनि एवज़ वॾी उमिरि जे मर्दनि सां शादी कई वई। छोकिरियुनि जे वालिदेन चयो आहे त बोॾबाद गुरबत वधी वई आहे। धीअरुनि खे गुरबत खां बचाइण लाइ जल्द शादियूं करायूं आहिनि। सिंध जे अक्सर इलाइक़नि में वक़्फ़े सां तेज़ बरसात, रोड रस्ता ऐं घिटियूं ॿुॾी वयूं। हेठाहीं वारनि इलाइक़नि में गोॾे जेॾो पाणी बीठल, मवासिलाती निज़ाम बि धरम भरम। सखर, कशमोर, शिकारपुर, लाड़काणो, घोटकी, खेरापुर, सांगड़, मटियारी, हाला, जामचोरो, दादू ऐं कंदरकोट में वसकारो। टंडो आदम, झंडो मरी, मीरपुर बोड़ो, काज़ी अमन, कुंभ, खिपरो, बानसैदाबाद में बे बरसात। न्यू सईदाबाद, ठेड़ी, कंदरा, प्यालोए, मुबारकपुर, अहमदपुर, मियां साहब में ककर वसी पिया। तंगवाणी, सालेपट, उडेरो लाल, थाणो बुलाखान, चोर, कुंडरी, नसरपुर, मिठी, इस्लामकोट में बरसात बाद मौसम खुशगवार। कोटडे जी सामारो, नारो ढोरो नारो, अछड़े थर ऐं ॿियनि इलाइक़नि में बि मींहुं पियो। खीरथर जे जाबलू पट्टी, काचे, कोहिस्तान ऐं अछड़े थर में मुख़्तलिफ़ नयूं वई आहियूं। मौसमियात खाते मूजिबि बरसात जो सिलसिलो 25 अगस्त ताईं रहंदो। कराची में तेज़ बरसात जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब, बलूचिस्तान ऐं केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बि तूफ़ानी बरसात। केतिरनि इलाइक़नि में ॿोॾि जहिड़ी सूरत पैदा थी वई। रावलपिंडी, मुल्तान, सादिकाबाद, रहीम यार खान, चिन्योट ऐं सरगोदा समेत पंजाब जे अक्सर इलाइक़नि में काल्ह खां वक़्फ़े सां वसकारो। राजनपुर में कोहे सुलेमान जे जाबलू पट्टी में तूफ़ानी बरसात। बलूचिस्तान जे डेरा बुक्की, सोबतपुर, जाफराबाद में बरसात खां पोइ हर पासे पाणी पाणी। केपी जे इलाइक़े लोअरदीर, टांक ऐं वज़ीराबाद में बरसातुनि खां पोइ नदी नाला उथली पिया। NTA में ईंदड़ 24 कलाकनि दौरान लाहौर, सियालकोट, नारोवाल, रहीम यार खान, बावलपुर, मुल्तान, डीजी खान ऐं राजनपुर में शहरी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। मुल्क में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ दरियाहनि में चाड़। सिंधु दरिया में गुडू ऐं सखर बिराज वटि विचोली दर्जे जी बोर्ड बरक़रार। पंजाब जे चनाब दरिया में वॾी बोर्ड जो ख़दशो ज़ाहिर। पंजाब जे अख़्तियारनि मूजिबि भारत चनाब में पाणी छॾे ॾिनो आहे। चनाब दरिया मां 2.5 लख क्यूसेक पाणी अची सघे थो। दरिया जे भर पासे वारनि आबादियुनि लाइ अलर्ट जारी। मुल्की पॉक्स वायरस पकड़जण जो ख़दशो। हुकूमत मुल्क जे समूरनि हवाई अॾनि, बंदरगाहनि ऐं सरहदुनि ते स्क्रीनिंग सख़्त करण जी हिदायत करे छॾी। परडे॒ह मां ईंदड़ कंहिं बि मुसाफ़िर खे बुखार जी अलामत ज़ाहिर थियण ते आइसोलेट करण जी हिदायत। एमपॉक्स बाबति वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि इजलास थियो। एमपॉक्स वायरस खे रोकण लाइ जोगा क़दम खणण जो हुकुम। सिहत बाबति सलाहकार मलिक मुख़्तार अहमद चयो आहे त दुनिया में एमपॉक्स जा 90,000 केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में रुगो हिकु केस आहे। जिस्म में सूर, बुखार ऐं ख़ारिश एमपॉक्स जूं निशानियूं आहिनि। 95% मरीज़ बिना इलाज जे पाण ई ठीकु थी वेंदा आहिनि। मरीज़नि खे आइसोलेट करणु ज़रूरी आहे। PTI बानी चयो आहे त फैज़ हमनी जी गिरफ़्तारी सबबि न हू ख़ौफ़ में वरितल आहे, न वरी डिॼी रहियो आहे। अडालत जेल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे PTI बानी अडालत जेल मां 16 तारीख़ जी गिरफ़्तारी खे मज़ाक़ करार ॾींदे चयो त संदसि सेल वेझो जंहिंमहिल लॻल आहिनि जेल में मोबाइल फोन कम नथा कनि। कैसे को मवाद मोकिलणो हुजे या कुझु ॿुधाइणो हुजे त संदसि वकील ऐं पार्टी
हर रोज़ साणस मुलाक़ात लाइ ईंदा आहिनि। हू फैज़ हमीद जी गिरफ़्तारी लाइ ॾिनल हुजे हा त अदालती कमीशन जो मुतालबो न करे हा। पीटीआई एमएनए शेर अफजल मरवत जी अडियाला जेल में पीटीआई बानी सां मुलाक़ात। शेर अफजल मरवत चयो आहे त सभु ख़दशा ऐं शिकायतूं ख़तम थी वियूं। मूं हथ वधायो। बानी भाकुर पातो मूंखे पार्टी मां कढण वारो नोटिफिकेशन जाली हो। पार्टी अॻुवाणनि सां इख़्तिलाफ़ बि ख़तम करे छॾिया। बानी मुल्क में एहतिजाज ऐं जलसनि जो टास्क ॾिनो आहे। सिंध जे वॾे वज़ीर ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा या पहिरीं ईंदड़ वालिदैन खे ख़बरदार करे छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त पोलियो खां बचाव जा फुड़ा पियाण खां इनकार जी का बि गुंजाइश नाहे। ईअं थियो त वालिदैन ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो। कराची जा अक्सर इलाइक़ा पोलियो वायरस में हाई रिस्क ते आहिनि। को बि ॿार फुड़ा पियाण खां रहण न घुर्जे। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड हैदराबाद शहर जे स्कूल में दर्सी किताब फराहम करण में नाकाम। डिप्टी कमिश्नर हैदराबाद 40% किताब घटि मिलण बाबति सिंध टेक्स्ट बुक बोर्ड खे ख़त लिखी छॾियो। डीसी जो चवणु आहे त हैदराबाद जे चइनी तालुकनि में 2,30,000 दर्सी किताब घुर्बल आहिनि, पर सिंध टेक्स्ट बुक बोर्ड रुगो 1,23,000 किताब ॾिना आहिनि। 9 ऐं 10 क्लास जे शागिर्दनि खे सिर्फ़ इंग्लिश ऐं मैथ जा किताब ॾिना विया आहिनि। ॿिए कोर्स जा किताब ई न आहिनि। किताब न मिलण सबबि पढ़ाई जो अमल मुतासिर। शहीद नसरुल्लाह गडानी क़त्ल केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण ऐं एमएनए ख़ालिद लुंड जो नालो कढण जी सिफारिश। जांच ऑफिसर रिपोर्ट भोटकी जी दहशतगर्दी तौर अदालत में पेश करे छॾी। रिपोर्ट मूजिब ख़ालिद लुंड बुज़ुर्ग आहे, दहशतगर्द नथो थी सघे। उनस नालो केस मां ख़ारिज कयो वञे। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में ख़ालिद लुंड जा पुट शहबाज लुंड, हूर मोहम्मद लुंड खां अलावा बरकत असगर ऐं ॿिया जवाबदार आहिनि। केस दहशतगर्दी तौर अदालत में नथो हलाए सघे। फरियादी धुर रिपोर्ट ते एतिराज़ वारे छॾियो। अदालत जांच ऑफिसर जी रिपोर्ट खां पोइ केस मां दहशतगर्दी जा कलम ख़त्म करण ऐं ख़ालिद लुंड जो नालो कढण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। 23 अगस्त ते ॿुधायो वेंदो। लाड़काने जे चाणका मेडिकल कॉलेज जी गर्ल्स हॉस्टल में शकी माण्हुनि जी सरगर्मी बाद शागिर्दाणी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झण लॻी। शागिर्दाणियुनि सोशल मीडिया ते बयान जारी कंदे तहफ़ुज़ यकीनी बयान जी अपील करे छॾी। शागिर्दाणियुनि चयो आहे त हॉस्टल्स में पेश आयल वाक़े खां पोइ ख़ौफ़ सबबि छोकिरियूं घर में तरसी पयूं आहिनि। हॉस्टल्स में शकी माण्हुनि जी सरगर्मियुनि खां पोइ शागिर्दनि जो एहतिजाज बि जारी। इंतिज़ामिया जो चवणु आहे त CCTV फुटेज में का बि शकी सरगर्मी नज़र न आहे आई। मलीर ज़िले में रेती बजरी जी चोरी वारे मामले ते डीसी मलीर ऐं माइंस एंड मिनरल खातो आमो साम्हूं। रेती ऐं बिजली चोरी वारे मामले ते डीसी जे ख़त बाद माइंस एंड मिनरल खाते जो रद्दअमल बि साम्हूं अची वियो। माइंस एंड मिनरल खाते जो चवणु आहे त हिकु हफ़्तो अॻु केतिरे ई अरसे खां मुक़ररु SHO खे तब्दील कयो। बदिली थियल SHO ते रेती ऐं बजरी जी लिफ्टिंग जो इल्ज़ाम हो। नए SHO जी मुक़ररी बाद डीसी मलीर जो ख़त हैरान कंदड़ आहे। डीसी मलीर बिना कंहिं निशानी जे ख़त लिखियो आहे। डीसी मलीर माइंस ऐं मिनरल खाते जे ख़त खे ग़लति करार ॾींदे चयो आहे त रेती बजरी जी चोरी जारी आहे, शफ़ाफ़ जांच कराई वञे।